ठकराडू रिपोर्ट सजाद हुसैन मंगी। बरसात खां पोइ सखर ज़िले जे वेटरनरी खाते तरफ़ां यूनियन काउंसिल पमारी, यूनियन काउंसिल खबड़ी, भिट ऐं तोडलशाह में फ्री वेटरनरी कैंपूं क़ाइमु कयूं वयूं। यूसी पमारी, यूसी खबड़ी, भिट ऐं तोडलशाह में 9520 गाय ऐं माहे जानवरनि खे वैक्सीन कई वई। 5630 रिढनि ऐं बकरियुनि खे वैक्सीन, 260 जानवरनि जो इलाज कयो वियो। ख़बर मूजिबि डायरेक्टर जनरल लाइव स्टॉक सिंध डॉक्टर हिज़्बुल्लाह भुट्टो जे हुकुम मूजिबि डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक सखर डॉक्टर पीर बख्श लगारी ज़िले जे कची ऐं पके जी यूनियन काउंसिल यूसी पमारी, यूसी खबड़ी, भिट ऐं तोडलशाह में फ्री वेटरनरी कैंपूं लॻारायूं। यूसी पमारी में डॉक्टर दोस्त मोहम्मद कलोड़ो, डॉक्टर सनाउल्लाह मीरानी, डॉक्टर मोहम्मद हनीफ कलोड़ो, स्टॉक असिस्टेंट गुलाम हैदर सुमरो, शाहजहान मैसर ऐं यूसी खबड़ी पुट सालिह पुट में डॉक्टर मोहम्मद नवाज़ उॾण, मोबाइल यूनिट इंचार्ज डॉक्टर मोहम्मद आरिफ अलवी, स्टॉक असिस्टेंट अब्दुल गफ़ार मंगी, ज़िला काउंसिल ड्रेसर इमरान हुसैन मंगी ऐं तोडलशाह कैंप ते डॉक्टर मोहम्मद यासीन खोसो, डॉक्टर अली सवेजो, स्टॉक असिस्टेंट इरफान अली मंगी जिन 9520 गाय ऐं माहे माल खे गुलघोटो, मोहाड़ो, फुट एंड माउथ जी वैक्सीन कई। 5630 रिढनि ऐं बकरियुनि खे रतन, दस्तन ऐं फिफड़नि जी वैक्सीन कई। 260 बीमारी जानवरनि जो इलाज कयो। उन मौक़े ते एडिशनल डायरेक्टर डॉक्टर अताउल्लाह डायलेट चयो त अहिड़े तरीक़े सां पूरे ज़िले जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि में फ्री वेटरनरी कैंपूं लॻाए जानवरनि खे बीमारी खां बचाव ख़ातिर अॻुवाट टुका लॻाया वेंदा। असां सां गॾु चेयरमैन ज़िला काउंसिल सखर के कुमैल हैदर शाह साहब जिन भी ज़िला काउंसिल जी वेटरनरी विंग जो स्टाफ में भी कमु करे पियो। चूंडियल चेयरमैन यूनियन काउंसिल जा भी वेटरनरी स्टाफ सां ताउन कनि पिया।